इहो आहे त मिठड़े मोहम्मद करीम जी तारीफ़ तकरीरन ज़रूर ॿियो कुछ ॻाल्हियूं रमज़ानुल मुबारक जी अवां जे आॾो अर्ज़ रखंदुसि। मिठड़े मोहम्मद करीम फरमायो सहाबियो ओरे अचो तमा अवां के हिकड़ी गाल बुधाया। सहाबी फरमाए पियो असां वेझा वयासी त मिठड़े मोहम्मद करीम फरमायो सहाबियो मुंजो उम्मती सुबहानल्लाहि व बिहम्दिही सुबहानल्लाहि व बिहम्दिही हिक भेरो पढ़ंदो आ रब करीम उन जा गुनाह समुंड जे जग जेतरा माफ करे छॾी। एतरी मेहरबानी तुझे मुझे मथे। ऐ मिठड़े मोहम्मद करीम जी बचपन वारी जिंदगी बेरहमत ऐ पोढ़प वारी जिंदगी भी रहमत। मिठड़े मोहम्मद करीम ते हिक भेरो दुरूद पढ़ो त अवां खे हिकड़ी गाल बुधाया। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लामा जलालुद्दीन सुयूती चोटीअ जो आलिम थी गुज़रियो आहे। उन पंहिंजे किताब ख़साइसुल कुबरा जुल्द नंबर 2 उन में हिकड़ी गाल पेश कई बनी इसराइल जी। अब बनी इसराइल में एड़ा शख्स भी हुआ जेके नेकोकार बुजुर्ग आबिद ज़ाहिद उनन जो जिक्र इमामुल अंबिया जिक्र कयो। हिन कुरान भी खुद उनन जो जिक्र कयो। पर के एड़ा भी हुआ जेके चंडरा हुआ गुनाहगार हुआ। उनन मजा हिकु एड़ो शख्स हुयो जेखा गोठ वारा परेशान एड़ा कुदा कुदा कम करे जेखा गोठ वारा परेशान उन जो घणियों दाहूं अचन। खुदा जी कुदरत हिक भेरे सफर ते निकरी पयो रस्ते ते उन जो मौत थी वे। कई पाड़े वारन बुधायो त तवां जे गोठ जो फलाणो शख्स रस्ते ते मो पयो आ। गोठ वारन जने इया गाल बुधी त खुशी करण लगा चमो थियो चंडरो हो जान छुटी वो। उन वक्त में अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम के चयो ओ कलीम जी रब करीम फलाणी जगह ते मुझो बंदो मो पियो थी उनके कफन भी दियार हाँ उनके तड़ भी दियार उन जो जनाज़े जी नमाज भी पढ़ाए ऐ पांजे उम्मत पांजे साहबिन के चौथ जेको इन जी जनाज़े में शरीक थींदो मां रब उन जा समूरा गुनाह माफ कंदुसि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम निकरी पयो रस्ते ते दिसे त रड़ निकरी रही मौलाए करीम ही त वो बंदो हिन जो खणियो ता हुई त गुनाहगार हिन त कोठ वारा परेशान कबीले वारा परेशान रब खबर हट जी न पई तू हिन ते कीअं मेहरबान थी वए मौलाए करीम हिन ते तू रहम कीअं कयो। अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम के चयो ओ कलीम तोखे खबर ना है मां रब इन सा ठई पैस मेहरबानी करे विधी मास हिक भेरे रस्ते ते वञी रहियो हो सूरज जे दौरान मां रब करीम जेको तुझे मथा तौरात नाज़िल कयो आ। मिठड़े मोहम्मद करीम जो दुनिया वारो रब करीम तौरात में भी जिक्र करे छड़ियो हो इंजील में भी जिक्र करे छड़ियो हो ज़बूर में मिठड़े मोहम्मद करीम जो रब करीम जिक्र करे छड़ियो हो। तौरात में ये लफ्ज़ लिखल थी दुनिया वारा मुहम्मदुर रसूलुल्लाह मौलिदु बिमक्का व मुहाजिरु बियसरब व मुल्कुहु बिश्शाम। दुनिया वारो मोहम्मद करीम दुनिया ते आयो न रब करीम अगे ही
छड़ियो एड़ी हस्ती जो आवाज आदो जिक्र करे रहो हां ओ दुनिया जा मुसलमान रब करीम हजरत मूसा अलैहिस्सलाम के चयो ओ कलीम तौरात के तौरात जो जिक्र करे रहो हो तौरात के पढ़ी रहो हो वर कौन ते निगाह पई जे बरकत मां पिछड़े मोहम्मद करीम जो जिक्र कयो हो कलीम तो के खबर नाहे जड़े उन बरकत निगाह पयस गुनहगार बंदे जी पिछड़े मोहम्मद करीम जे नाले के चुमी भी नहीं आई ए इने जे मौला करीम जे करत पिछड़े मोहम्मद करीम जो उम्मती करे हां मौला करीम जे करत पिछड़े मोहम्मद करीम जो उम्मती करे हां मौला करीम जे करत पिछड़े मोहम्मद करीम जो उम्मती करे हां कलीम ये लफ्ज चई रहो हो ए मुझे पिछड़े मोहम्मद करीम ते हिक मेरो दुरूद पढ़ई मां रब करीम मेहरबानी कई मां दुरूद जी वडी अज़मत ऐ रब जे दर ते ईंदो न दुनिया वारो रब राज़ी परचे त पल भरे गिरजे तॾहिं बि राज़ी थियण ते पवे त देर नाहे खुदा जो तस्वार करण जी जरूरत नाहे खालिक अकबर के राज़ी करण जे लाइ हार उठल